वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की शुरुआत में आके ख़बर ॾियूं। सिंध हाई कोर्ट नाज़िम जोखियो क़त्ल केस में नामज़द MNA जाम अब्दुल करीम जी वफ़ाक़ी घर वज़ीर ऐं गवर्नर सिंध ख़िलाफ़ तोइन अदालत वारी दरख़्वास्त वापसि वठण ते उकलाए छॾी आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, जाम अब्दुल करीम वतन वापसी बाबति शेख रशीद ऐं इमरान इस्माइल ख़िलाफ़ तोइन अदालत वारी दरख़्वास्त वापसि वठी छॾी। सिंध हाई कोर्ट नाज़िम जोखियो क़त्ल केस में नामज़द MNA जाम अब्दुल करीम जी वफ़ाक़ी घर वज़ीर ऐं गवर्नर सिंध ख़िलाफ़ तोइन अदालत वारी दरख़्वास्त वापसि वठण ते उकलाए छॾी आहे। जाम अब्दुल करीम वतन वापसी बाबति शेख रशीद ऐं इमरान इस्माइल ख़िलाफ़ तोइन अदालत वारी दरख़्वास्त वापसि वठी छॾी आहे। अहम ख़बर आहे, तफ़सील वठंदासीं कराची मां आमिर सुप्रो खां। आमिर, आगाह कजो। जी बिशारत, सिंध हाई कोर्ट में जेको नाज़िम जोखियो जो क़त्ल केस जो हुनजी ॿुधणी थी आहे। जाम अब्दुल करीम जेको वतन वापसी जी गिरफ़्तारी जे बयान ते जेको आहे सो वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद ऐं जेको आहे गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं ॿियनि जेको आहे सो दरख़्वास्त ॾिनी त जीअं जाम अब्दुल करीम वतन वापसि अचे त हुनखे गिरफ़्तार कयो। त ॿिए तरफ़ जाम अब्दुल करीम जी पिणु दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई तोइन अदालत जी। उन ते अॼु ॿुधणी थी आहे, जंहिंमें जस्टिस मोहम्मद इक़बाल कलोड़ो चयो त असां इन जा नोटिस नथा ॾेई सघूं, छो जो असां हिफ़ाज़ती ज़मानत ॾिनी आहे। जेकॾहिं गिरफ़्तारी थींदी त उन खां पोइ ई अदालत जेको आहे सो तोइन अदालत जा जेके नोटिस आहिनि जारी कंदी ऐं पहिरीं दरख़्वास्त गुज़ार खे वापसि अचणु ॾियो। जेकॾहिं अदालती हुकूमत अमल नथो थिए त पोइ जेको आहे सो अदालती तोइन अदालत जा असां नोटिस कढी सघूं था। वफ़ाक़ी हुकूमत पारां जाम अब्दुल करीम जो नालो PNIL में शामिल करे छॾियो। वकील चयो आहे, जाम अब्दुल करीम वकील चयो आहे त अरिड़हीं तरमीम खां पोइ सूबाई मामिलो आहे, वफ़ाक़ी मुदाख़लत नथी थी सघे। यकीनन इन केस जी ॿुधणी थी आहे ऐं जेकी दरख़्वास्त हुई उहा वकील पारां उनखे वापसि कई वई आहे त जेकॾहिं जाम अब्दुल करीम गिरफ़्तार थींदो त पोइ उन खां पोइ ई तोइन अदालत थी सघे। ठीकु आहे आमिर, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां गॾु।